जखमाबाद भरसा हुमायूं पुलिस जी स्नैप चेकिंग दौरान नॉन कस्टम सामान समेत 13 करोड़ 60 लख 58 हज़ार रुपया मालियत जो ईरानी सामान हथ कयो वियो। क़ौमी शाहरा रोड ते स्नैप चेकिंग दौरान हुमायूं पुलिस कार ऐं सिगरेटनि सां भरियल ट्रॉलर तहवील में वठी 6 ॼणनि एजाज़, इनशाद खान, फरमानुल्लाह, खुदा बख्श, नसीर ऐं वकास अहमद खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। SHO हुमायूं शरीफ़ इशफाक एवान जो चवणु आहे त स्नैप चेकिंग दौरान ट्रॉलर ऐं कार मां नॉन कस्टम सिगरेट ऐं मुख़्तलिफ़ करोड़े रुपयनि जो सामान हथ कयो वियो आहे। कोटड़ी पुलिस मासूम नींगरी सां बदफ़ैली कराईंदड़ माउ ऐं चाचे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP ॼाम शोरो इमरान कुरैशी जे हुकुम ते DSP एडमिन फारूक लाखेर पुलिस टीम सां गॾु कोटड़ी जे फ्लैट ते छापो हणी मर्द ऐं औरत खे हिरासत में वठी थाणे मुंतक़िल करे छॾियो आहे। होॾां पुलिस नौजवान नींगरी खे सिविल अस्पताल कोटड़ी मां तिबी मुआइनो करण बाद दारुल अमान हवाले करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि नारी जी रिपोर्ट अचण खां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। कुंडरी पुलिस जो मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। SSP उमरकोट जी हिदायत ते DSP जी अॻवाणी में CI इंचार्ज अल्ताफ़ शाह ऐं SHO आतिफ़ शाह जी अॻवाणी में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी 11 मोबाइलनि जी नफ़री बलोच पाड़े ते छापो हयो। छापे दौरान 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त वॾी मिक़दार में मंशियात पिणु हथ कई वई। सरहाड़ी भरसा ॻोठ गहराम खान जमाली वासण शाज़िया जमाली ॾेर मीर मोहम्मद जमाली ऐं बासर वॾेरे ईसा जमाली जी नाजाइज़नि ख़िलाफ़ सरहाड़ी थाणे ते पहुची तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। खडड़ो भरसा गुज़िरियल ॾींहुं जमड़ाऊ केनाल में ट्रिपोरे आपघात कंदड़ 20 साला मुकेश कुमार वल्द बाबू मेघवार जो लाश 40 कलाक खां पोइ मक़ामी टोबनि हथ करे वरितो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। काज़ी अहमद में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे उस्तादनि 3 ॾींहं बि हक़नि जे हासिलात लाइ स्कूल जे मेन गेट अॻियां उस्ताद धणी बख्श महर, उस्ताद फिदा हुसैन ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे तालीम खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो त सीनियर उस्तादनि जा प्रमोशन ऑर्डर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जखमाबाद में फूड खाते मुख़्तियारकार तरफ़ां कणक ज़ख़ीरो कंदड़ मुख़्तलिफ़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 6000 मण कणक हथ करे वरिती आहे। मुख़्तियारकार अब्बास सुधायो जो चवणु आहे त ख़ुराक खाते जे अमलदार सां गॾिजी कार्रवायूं जारी आहिनि। गैर क़ानूनी कणक ज़ख़ीरो कंदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। चोटियारियूं वासण शहज़ादी सोलंगी मुड़ुस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त संदसि मुड़ुसु ग़ुलाम नबी बिना जवाज़ तशद्दुद करे थो। आवाज़ उथारण तां खेसि मौतमार धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। खुदारा मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।